इते अवांखे ॿुधायूं त पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी पारां क्रिकेट टीम जी कारकर्दगी बहितर बणाइण लाइ वॾा फ़ैसिला कया विया आहिनि। गेरी किर्स्टन ऐं जैसन गैलेक्सी खे बि सिलेक्शन कमेटी में शामिल कयो वियो आहे। हर रांदीगर जे 3 महीननि बाद फिटनेस टेस्ट ऐं डोमेस्टिक क्रिकेट खेॾणु ज़रूरी हूंदो, इहो फ़ैसिलो कयो वियो आहे। डोमेस्टिक क्रिकेट खेॾण वारे तरीक़ेकार खे सिलेक्शन कमेटी हतमी शक्ल ॾींदी, जॾहिं त सेंट्रल कॉन्ट्रैक्ट जी रक़म बि फ़िलहाल घटि न करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सेंट्रल कॉन्ट्रैक्ट जो मुदो 1 साल ताईं हूंदो। पीसीबी चेयरमैन जो चवणु आहे रांदीगरनि जी कारकर्दगी ऐं फिटनेस जो हर साल जाइज़ो वरितो वेंदो। पीसीबी चेयरमैन जो चवणु आहे लीग्स खेॾण लाइ एनओसी जारी करण जो टेक्निकल तरीक़ेकार तय कयो वेंदो। तरीक़ेकार ते पूरो लहंदड़ रांदीगरनि खे एनओसी जारी कई वेंदी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी पारां क्रिकेट टीम जी कारकर्दगी बहितर बणाइण लाइ वॾा फ़ैसिला कया विया आहिनि।